भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं हरनाई वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो। 3 दहशतगर्द मारिजी विया जॾहिं त मेजर ऐं हिकु अहलकार शहीद थी पिया। अपडेट कंदासीं। सिक्योरिटी फोर्सिस हरनाई में ऑपरेशन कयो। 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे ऑपरेशन दौरान मेजर मोहम्मद हसीब ऐं हवलदार नूर अहमद शहीद थी वियो। ISPR जो चवणु आहे ऑपरेशन दौरान शहीद थियल मेजर मोहम्मद हसीब जो ताल्लुक रावलपिंडी सां हो। ख़बर असां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे हरनाई में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। मेजर ऐं अहलकार शहीद। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां शेयर कंदासीं। ISPR मूजिब हरनाई में सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो। 3 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी डेवड़ दौरान मेजर ऐं अहलकार शहीद थी पिया। सिक्योरिटी फोर्सिस हरनाई वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो आहे। 3 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान मेजर मोहम्मद हसीब ऐं हवलदार नूर अहमद शहीद थी वियो।